नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस वगै़ वधीक टे मरीज़ फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मुदثر, छा अपडेट साईं? जी बिल्कुल साहिरा, कोरोना जा कहर हैदराबाद में मुसलसल तेज़ी सां हलंदड़ आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 237 जेके नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सबब 3 मरीज़ पंहिंजी ज़िंदगी जॻहि पिण हाराए वेठा आहिनि। जंहिं खां हैदराबाद में कोरोना सां फौत थींदड़ मरीज़ जो मजमूई तइदाद आहे उहो वधी 329 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1335 कोरोना जूं टेस्टियूं कयूं, जिन मां 237 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो मजमूई तइदाद आहे उहो वधी 1932 थी वियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जे मुस्तक़िल केसनि जी जेका शरह आहे उहा 18% रही आहे। जी मुदثر, अवां जी महिरबानी।